अस्सलाम वालेकुम दोस्तों, पंहिंजा ड्रामे जी नई अपडेट में नए रिव्यू में नेक्स्ट एपिसोड की पूरी कहानी तव्हांखे अॻुवाट ॿुधाईंदासीं त अचण वारे एपिसोड में आख़िर छा थींदो। ज़बरदस्त ख़बर हलूं था अॼु जी नई अपडेट की तरफ। इन वीडियो के आख़िर ताईं ॾिसंदा थी सघे त असांजे यूट्यूब चैनल शायदि कोसो ब्लॉग केतिरो सब्सक्राइब लाइक शेयर कंदा ही तव्हांजो पंहिंजो चैनल आहे। असांजी हर बार ये कोशिश होंदी है त तव्हांखे सुठी ख़बर ॾियूं। दोस्तों पंहिंजा वेरी जी अचण वारे एपिसोडनि में हाणे तव्हांखे काफ़ी सीन नवां ॾिसण वटि मिलंदी, छो त जीअं हाणे हैदर ऐं वरी सांवर हिकु थी वेंदा तीअं दुश्मननि खे टांडा अची वेंदा, हर कोई परेशान थी वेंदो। ही गेम कीअं खेॾियो हो सांवल ऐं हैदर मिली करे। जाबर जहिड़े रिछ खे फसाईंदा, नक में नकोली विझी करे वण सां ॿधी छॾींदा ऐं रामभट हूंदा जाबर जा। पोइ जाबर जी ख़बर पवंदी अचण वारे किस्तनि में। मेगा सोप सीरियल पाकिस्तानी सिंधी ड्रामा जो हली रहो है पंहिंजा वेरी इन चैनल सिंध टीवी यूट्यूब चैनल ते या इन जे डिजिटल चैनल ते तमाम जल्द एक नओ बियो ड्रामो भी हलण वारो है। दोस्तों वो भी वडो एक बेहतरीन सोप सीरियल है। अचण वारे एपिसोडन खां पोइ ड्रामो ते ही हलंदो रहंदो, पंहिंजा वरी तो कोन खुटंदो। कम से कम 400 किस्त ताईं हिनखे हलाईंदा। बाक़ी सही अॻिते हली बी ड्रामे जी भी एंट्री थियण वारी है।